रहीम अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ देह सारे दई न पचारे मिड़निया महिरबान घणो तूं सपड़ ऐं सेकड़ो तूं ॾातार ऐं ॾोह तूं पारस ऐं लोह जे सन्ही त सोन थियां। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उमेदु कयां थी त बिल्कुलु ठीकु हूंदव, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, पंहिंजनि प्यारनि सां हुजो ऐं माह रमज़ान जो हीउ ख़ूबसूरत महीनो ऐं हीअ ख़ूबसूरत ट्रांसमिशन जेका अव्हां जे लाइ हिन वक़्तु मेहरान टेलीविज़न तां लाइव नशर कई वञे पई। नाज़रीन, क़ुरान पाक पढ़णु आम ॾींहंनि में बि यकीननि पाण निमाज़ पढ़ूं था, फ़र्ज़ अदा करियूं था ऐं सुनतूं यकीननि अदा कंदा आहियूं, क़ुरान पाक जो दौरु कंदा आहियूं, विर्द ज़ुबान ते हूंदो आहे, ख़ासि तौर ते जेको जुमे जो ॾिहाड़ो हूंदो आहे, कसरत सां घर में इबादतूं कयूं वेंदियूं आहिनि ऐं घर जो जेको स्केड्यूल हूंदो आहे उहो डिफरेंट हूंदो आहे। वरी उनखां पोइ 12 महीननि में हिकिड़ो महीनो अहिड़ो अचे थो माह रमज़ान जो, जंहिंमें अलाह तबारक व ताला पंहिंजे तमामु बाननि जे लाइ हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी उम्मत जे लाइ इहो महीनो हिकु तोहफ़े तौरु मोकिले थो ऐं मुख़्तलिफ़ हिसनि में इहो महीनो विरहायल आहे। रहमतुनि जो अशरो, मग़फ़िरत जो अशरो ऐं दोज़ख जे अज़ाब खां छुटकारे जी जेका असांखे हिकिड़ी भरपूर स्कीम मिली वञे थी, हिकिड़ो भरपूर पैकेज मिली वञे थो। चंद ॾींहं आहिनि, माह रमज़ान तमामु नंढो महीनो ऐं महिमान रमज़ान क़ुरान पाक आम ॾींहंनि में मूं स्टार्टिंग में ॻाल्हि कई त पढ़ियो वञे थो ऐं यकीननि दिलि जी सचाई सां क़ुरान पाक जी तिलावत कई वेंदी आहे, पर माह रमज़ान उहो महीनो आहे जंहिं महीने में तव्हां जॾहिं क़ुरान पाक जी तिलावत करियो था त हिकु हिकु लफ़्ज़ जे बदिले अलाह तबारक व ताला हज़ार हज़ार नेकियूं उन बाने जे यकीननि उन जेको नाम अमाल हूंदो आहे उन में लिखिजी वञनि थियूं। नाज़रीन, अज़मत रमज़ान अव्हां ताईं यकीननि लाइव हिन वक़्तु पहुची रहियो आहे ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो हुयो। अज़मत रमज़ान में भरपूर सहकार मौजूदु आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो, हमेशह खां नाज़रीन नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो ऐं BBS खे पाकिस्तान जे आला मयार जी चांहि चयो वेंदो आहे। नाज़रीन, नेल्सन पैंट जो भरपूर साथ मौजूदु आहे, रंग ज़िंदगी जो नेल्सन पैंट खे आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड चयो वञे थो ऐं 25 सैकड़ो इज़ाफ़ी ही कवरेज ॾींदो आहे, जंहिंमें तव्हां घटि पेंट जे मिक़दार में वधीक जाइ खे रंग करे सघंदा आहियो। 25 सालनि खां नेल्सन पैंट पंहिंजे सार्फ़िन खे आला मयार जो पैंट फ़राहम करे पियो, छाकाणि त नेल्सन पैंट खे ख़बर आहे त अव्हां जो घर अव्हां जे लाइ सभ खां अहमियत जोॻो आहे। नाज़रीन, नेल्सन पैंट जी फ्री कलर एडवाइज़री सर्विस बि तव्हां इस्तेमालु करे सघो था, जंहिंसां थींदो ईअं जो तव्हां क्वालिफाइड कलर कंसल्टेंट सां राब्ते में अची वेंदव ऐं तव्हां पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाए सघो था ऐं पंहिंजे घर खे यकीननि ख़ूबसूरत मुख़्तलिफ़ रंगनि सां बणाए सघो था। मुख़्तलिफ़ रंग ज़िंदगी जा ऐं यकीननि सभु रंग ज़िंदगी जा तमामु ख़ूबसूरत थींदा आहिनि, तमामु वणंदड़ थींदा आहिनि। नाज़रीन, अज़मत रमज़ान में भरपूर सहकार मौजूदु आहे अॼु जी ट्रांसमिशन में टैंग बणाइण वारनि जो ऐं टैंग बणाईंदो आहे बहितर मुस्तक़बिल रोज़ाना 4 खां 5 डिफरेंट फ्लेवर्स ऐं हर फ्लेवर चयो वञे थो त पंहिंजे मयार सां यकीननि बहितरीनु मयार टैंग जो क़ाइमु रखंदो अचे पियो। तमामु बहितरीनु फ्लेवर्स तव्हांखे ईज़ीली कंहिं बि शॉप तां मिली वेंदा, जिन में विटामिन C आहे, विटामिन D आहे ऐं ज़िंक सां हीअ टैंग जी ड्रिंक भरपूर आहे। एनर्जेटिक रमज़ान बणाए थी, एनर्जेटिक ड्रिंक आहे। नाज़रीन, भरपूर सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान में क्विज़ जो ऐं क्विज़ जे लाइ चयो वञे थो हक़ीक़ी ज़ाइक़ो, हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु ॾाढो ईज़ीली तव्हां ठाहे सघो था क्विज़, ॾाढो ज़बरदस्त कलर ईंदो आहे क्विज़ जो बि ऐं वाइल्ड वेंचर जो भरपूर साथ नाज़रीन मौजूदु आहे, मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। वाइटल जो नाज़रीन भरपूर साथ मौजूदु आहे, वाइटल पियो ज़िंदगी जियो ऐं बहितरीनु साथ मौजूदु आहे फॉर्मी जो, एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी। GFS बिल्डर्स जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान में, पंहिंजे मुस्तक़बिल जी बहितरीनु चूंड GFS बिल्डर्स ऐं सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान जो भरपूर साथ मौजूदु आहे नाज़रीन अज़मत रमज़ान में। अज़मत रमज़ान में असांजा आयल मुअज़्ज़िज़ महिमान इन तरफ़ तशरीफ़ फरमा आहिनि, सो जल्दी सां मां अॻियां वधां थी ट्रांसमिशन जी तरफ़ हिकु क़दम अॻियां वधाईंदे नाज़रीन तमामु असांजे आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि जो तारुफ़ अवां साण मां कराईंदी हलां। शाफ़िया असांजे अॼु जी ट्रांसमिशन में मौजूदु आहे। शाफ़िया ख़ूबसूरत आवाज़ ऐं अंदाज़ जी मालिक, शाफ़िया में आपको वेलकम कहती हूँ। अस्सलाम वालेकुम। माशाल्लाह जी, माशाल्लाह, खुशी हुई आपको देखकर, आपको सुनेंगे आज की ट्रांसमिशन में। ऐं शाफ़िया जो मां जीअं त चई चुकी आहियां तमामु ख़ूबसूरत आवाज़ अॼु मां ताईं नाज़रीन पहुचाईंदासीं। मोहम्मद क़ासिम लांघा साहिबु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि, तव्हांखे आउं भली कार चवां थी। अस्सलाम वालेकुम। नाज़रीन तमामु बहितरीनु आर्टिस्ट आहिनि, आवाज़ तमामु संदन ख़ूबसूरत आहे, मुख़्तलिफ़ संदन ख़िदमतूं यकीननि अव्हांजे आॾो ज़रूरु ईंदियूं हूंदियूं असांजे सोशल अकाउंट्स ऐं टेलीविज़न जे थ्रू, स्पेशली मेहरान टेलीविज़न जे थ्रू तव्हां संदन सां ज़रूरु मुलाक़ात कंदा हूंदव स्क्रीन जे ज़रिए। मंज़ूर चांडियो साहिबु असांजी हिन ट्रांसमिशन में मौजूदु आहिनि, तव्हांखे मां भली कार चवां थी। अस्सलाम वालेकुम।
ٹھیک آئے ہو؟ الحمدللہ میں بالکل ٹھیک آیا. شافیہ آپ سے شروعات کرنا چاہوں گی. جی بسم اللہ کیجیے. اللہم صلی علی سیدنا و مولانا محمد وعلی سیدنا علی و سیدتنا فاطمہ و سیدتنا زینب و سیدنا حسن و سیدنا حسین وعلی آلہ و صحبہ وبارک وسلم وبارک وسلم. لم یاتی نذیرو کفی نظر میں لم یاتی نذیرو کفی نظر مثلے تو نہ شد پیدا جانا. جگ راج کو تاج تورے سر سو ہے تجھ کو شہ تو سرا جانا. البحر ولا والموج طغى من طوفان ہوش ربا من بے کسو طوفان ہوش ربا منجدار میں ہوں بگڑی ہے ہوا منجدار میں ہوں یا رسول اللہ منجدار میں ہوں بگڑی ہے ہوا موری نैیا پار لگا جانا موری نैیا پار لگا جانا. میری الفت مدینے سے یوں ہی نہیں میری الفت مدینے سے یوں ہی نہیں میرے آقا کا روضہ مدینے میں ہے. میں مدینے کی جانب نہ کیسے کھینچوں میں مدینے کی جانب نہ کیسے کھینچوں میرا دین اور دنیا مدینے میں ہے. پھر مجھے موت کا کوئی خطرہ نہ ہو. ارے موت کیا زندگی کی بھی پرواہ نہ ہو. موت کیا زندگی کی بھی پرواہ نہ ہو. کاش سرکار ایک بار مجھ سے کہیں کاش سرکار ایک بار مجھ سے کہیں کہ اب تیرا جینا مرنا مدینے میں ہے. اب تیرا جینا مرنا مدینے میں ہے. اور سرورے دو جہاں سے دعا ہے میری کہ آپ دو چشم تر التجا ہے میری. آپ دو چشم تر التجا ہے میری.
उनकी फहरिस्त में सबका भी नाम हो, उनकी फहरिस्त में मेरा भी नाम हो, कि जिनका रोज़ाना जाना मदीने में है, जिनका रोज़ाना जाना मदीने में है। मेरी उल्फत मदीने से यूं ही नहीं, मेरी उल्फत मदीने से यूं ही नहीं, कि मेरे आका का रोज़ा मदीने में है, मेरे आका का रोज़ा मदीने में है। हाँ, सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह, माशा अल्लाह, माशा अल्लाह। ख़ूबसूरत कलाम, ख़ूबसूरत आवाज़ आपकी। नाज़रीन, असां ब्रेक जी तरफ़ वधूं था अॻियां। अज़मत रमज़ान में वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। अज़मत रमज़ान सां भरपूर साथ मौजूदु आहे ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो। हमेशह खां नाज़रीन नालो आहे हिकु एतमाद जो ऐं हिकु भरोसे जो। उन खां अलावा भरपूर साथ मौजूदु आहे नेल्सन पेंट्स जो रंग ज़िंदगी जो। नाज़रीन, भरपूर साथ मौजूदु आहे टैंक बणाइण वारनि जो, टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। ऐं क्विज़ जो भरपूर साथ मौजूदु आहे हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु। वाइल्ड वेंचर जो नाज़रीन भरपूर साथ मौजूदु आहे मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। ऐं वाइटल जो साथ मौजूदु आहे वाइटल पीओ ज़िंदगी जियो। फॉर्मी जो भरपूर साथ मौजूदु आहे बाक़ी सभु ॿियनि जे लाइ फॉर्मी मोह जे लाइ। ऐं GFS बिल्डर्स जो नाज़रीन भरपूर साथ मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में भरपूर सहकार मौजूदु आहे सिंधी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जो। नाज़रीन, अवां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी हीअ स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मेहरान टेलीविज़न ते। रमज़ान में आऊं भली कार चवां थी माह रमज़ान जी हीअ ट्रांसमिशन अज़मत रमज़ान ख़ुसूसी ट्रांसमिशन आहे जेका मेहरान टेलीविज़न जे थ्रू हिन वक़्तु अवां ताईं पहुचाई वञे पई। माह रमज़ान जो आख़िरी अशरो ऐं अल्लाह तबारक व तआला जूं बेशुमार नेमतूं, रब पाक बेशुमार नेमतूं यकीनन पंहिंजे बंदनि मथां नाज़िल करे थो। ऐं हीउ जेको आख़िरी अशरो आहे एतिकाफ़ यकीनन हिन अशरे में कयो वञे थो। चयो वञे थो त पाड़े मां जेकॾहिं हिकु बंदो बि अल्लाह तबारक व तआला जो मस्जिद में वञे थो, अल्लाह तबारक व तआला जे घर में एतिकाफ़ में वेहे थो, या हिकु न्याणी जेका पंहिंजे घर में, हिकु औरत जेका पंहिंजे घर में एतिकाफ़ करे थी, त सॼे जो सॼो पाड़ो उन जी रहमतुनि जे नुज़ूल में जेके रहमतूं उन बंदे जे मथां नाज़िल थियनि थियूं, उन्हनि जे सदक़े में उन्हनि सभिनीनि खे अल्लाह तबारक व तआला माफ़ु करे थो। अल्लाह तबारक व तआला उन्हनि सभिनीनि सां ख़ुशि थिए थो। तमामु घणियूं अज़मतूं आहिनि, तमामु घणियूं रहमतूं आहिनि यकीनन माह रमज़ान जूं। अज़मत रमज़ान में नातिया कलाम जी तरफ़ आउं अॻियां वधणु चाहींदसि। मोहम्मद क़ासिम लांघा साहिबु मौजूदु आहिनि। नाज़रीन, हीअ जेका ट्रांसमिशन आहे अज़मत रमज़ान अवां ताईं पहुचाई वञे पई ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट जे तावन सां। हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो ऐं हिकु भरोसे जो। नाज़रीन, नेल्सन पेंट्स जो भरपूर साथ मौजूदु आहे रंग ज़िंदगी जो। ऐं टैंक बणाइण वारनि जो भरपूर साथ मौजूदु आहे टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। क्विज़ जो नाज़रीन भरपूर साथ मौजूदु आहे हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु। ऐं वाइल्ड वेंचर जो भरपूर ताउन मौजूदु आहे मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। वाइटल जो भरपूर साथ मौजूदु आहे नाज़रीन वाइटल पीओ ज़िंदगी जियो। ऐं फॉर्मी जो भरपूर सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। भरपूर नाज़रीन साथ मौजूदु आहे GFS बिल्डर्स जो पंहिंजे मुस्तक़बिल जी बहितरीन चूंड। ऐं असां सां ताउन मौजूदु आहे अज़मत रमज़ान में टपाल मेज़बान जो, सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान। ऐं अॻियां असां वधूं था। मोहम्मद क़ासिम लांघा साहिबु मौजूदु आहिनि। अवां खां नातिया कलाम ॿुधणु चाहींदासीं। अवां बिस्मिल्लाह कयो। जो शान 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 में सॼो क़ुरान जो सलात पढ़ंदो प्यार सां यकीन मिलंदो यार सां। जो सलात पढ़ंदो प्यार सां यकीन मिलंदो यार सां। सिक आहे त सभु आसान
सिक आहे त सभु आसान वा, शान में सॼो क़ुरान वा, शान में सॼो क़ुरान वा। पत्थर उन ते कलमो पिया पढ़नि, वण झुकी बे सजदा पिया था कनि। पत्थर उन ते कलमो पिया पढ़नि, वण झुकी बे सजदा पिया था कनि। ककर छांव कन ही शान वा, ककर छांव कन ही शान वा, शान में सॼो क़ुरान वा, शान में सॼो क़ुरान वा। इश्क जो ज़रो मिली वञे, मोहब्बत जो मेलो मची वञे। इश्क जो ज़रो मिली वञे, मोहब्बत जो मेलो मची वञे। पंहिंजो अणॾिठो ईमान वा, पंहिंजो अणॾिठो ईमान वा, शान में सॼो क़ुरान वा, शान में सॼो क़ुरान वा। उन जे झोली चंड्रवा झुलियो, सिज लथल बि आयो हलियो। उन जे झोली चंड्रवा झुलियो, सिज लथल बि आयो हलियो। उन जे हुक्म हर जहान वा, उन जे हुक्म हर जहान वा, शान में सॼो क़ुरान वा, शान में सॼो क़ुरान वा। पढ़ गुलाम सरवर सना, लिख सना पूरा कर पन्ना। पढ़ गुलाम सरवर सना, लिख सना पूरा कर पन्ना। पोइ बि अण पूरो बयान वा, पोइ बि अण पूरो बयान वा, शान में सॼो क़ुरान वा, शान में सॼो क़ुरान वा। मुस्तफ़ा जो आला शान वा, शान में सॼो क़ुरान वा। सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाअल्लाह। तमामु ख़ूबसूरत बोल, तमामु ख़ूबसूरत शाइरी। असां अॻियां वधूं था। असां मौजूदु आहे शाफ़िया, ऐं शाफ़िया खां असां नातिया कलाम ॿुधणु चाहींदासीं। जी शाफ़िया, बिस्मिल्लाह कीजिए आप। रहमत बरस रही है मोहम्मद के शहर में, रहमत बरस रही है मोहम्मद के शहर में। रहमत बरस रही है मोहम्मद के शहर में, कि हर शे में ताज़गी है मोहम्मद के शहर में। हर शे में ताज़गी है मोहम्मद के शहर में। और आते हैं बख्शवाने गुनाहों को गुनाहगार, आते हैं बख्शवाने गुनाहों को गुनाहगार। अरे किस्मत बदल रही है मोहम्मद के शहर में, किस्मत बदल रही है मोहम्मद के शहर में। और हर एक भर रहा है यहाँ दामने मुराद,
مخلوق آ رہی ہے محمد کے شہر میں، مخلوق آ رہی ہے محمد کے شہر میں، اور ایسا لگا کہ سامنے خود آ گئے حضور، ایسا لگا کہ سامنے خود آ گئے حضور۔ ارے ایک نعت جب پڑھی ہے محمد کے شہر میں، ایک نعت جب پڑھی ہے محمد کے شہر میں، اور دولت سکون کی ہر جگہ ہم ڈھونڈتے رہے، دولت سکون کی ہر جگہ ہم ڈھونڈتے رہے، ارے آخر یہ مل گئی ہے محمد کے شہر میں، آخر یہ مل گئی ہے محمد کے شہر میں، رحمت برس رہی ہے محمد کے شہر میں، ہر شے میں تازگی ہے محمد کے شہر میں، ہر شے میں تازگی ہے محمد کے شہر میں۔ خوبصورت خوبصورت کلام شافیہ جی آواز میں ناظرین، हाणे असां अॻियां वधंदासीं हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जी तरफ़। अज़मत रमज़ान में वक़्तु ब्रेक जो थी चुको आहे। ब्रुक बॉन्ड सुप्रीम जे ताबनि सां हीअ ट्रांसमिशन नाज़रीन अव्हां ताईं पहुची रही आहे महरान टेलीविज़न जे थ्रू, ऐं नेल्सन पेंट्स जो भरपूर साथ मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में रंग ज़िंदगी जो टैंक भराइण वारनि जो नाज़रीन भरपूर साथ मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में क्विज़ जो भरपूर साथ मौजूदु आहे। हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। वाइल्ड वेंचर जी मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया ऐं वाइटल जो नाज़रीन भरपूर साथ मौजूदु आहे। वाइटल पीओ ज़िंदगी जियो। फॉर मी जो भरपूर साथ मौजूदु आहे। एवरीथिंग इज़ फॉर अदर्स, दिस इज़ फॉर मी। ऐं GFS बिल्डर्स जो नाज़रीन भरपूर साथ मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। सिंधी नंबर 1 चाहे टिपाल मेज़बान जी। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी ये ख़ूबसूरत ट्रांसमिशन। मदीने ॾे वञा, शहर मदीने ॾे वञा, आहेम आरज़ू इहा, आहेम आरज़ू इहा, मुल्क मदीने दे वञा, शहर मदीने दे वञा, आहेम आरज़ू इहा, आहेम आरज़ू इहा। बिंबड़िन सां पट बुहारियां, अशरफ गली गली, बिंबड़िन सां पट बुहारियां,
अशरफ गली गली आऊं तवाफ काबे जो करयां तवाफ काबे जो करयां आहेम आरज़ू इहा आहेम आरज़ू इहा। मुंहिंजे तमामु नाज़रीन खे अज़मत रमज़ान में हिकु दफ़ो ॿीहर आउं दिलि जी गहराई सां भली कार चवां थी ऐं मदीने वञण जी आस यकीनन हर मुस्लमान खे दिलि में हूंदी आहे। चयो वञे थो त माहे रमज़ान जो जेको उमिरो आहे उहो हज जे बराबरि आहे ऐं यकीनन हर मुस्लमान चाहींदो त असां उमिरो कयूं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी दरबार में यकीनन असां हाज़िरी भरियूं ऐं हीअ जेका महफ़िल आहे इन में असां गॾोगॾु दुआ बि करियूं था त अल्लाह तबारक व तआला सभिनीनि खे असां सभिनीनि खे मदीने जी ज़ियारत नसीब फ़रमाए। नाज़रीन अज़मत रमज़ान हीअ ट्रांसमिशन अवां ताईं पहुची रही आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जे तावन सां। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नाज़रीन नेल्सन पेंट्स जो भरपूर साथ मौजूदु आहे रंग ज़िंदगी जो ऐं नेल्सन पेंट खे आला मयार जो नेशनल पेंट ब्रांड चयो वञे थो। नाज़रीन टैंक जो भरपूर साथ मौजूदु आहे, टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना ऐं उन खां अलावा भरपूर सहकार मौजूदु आहे क्विज़ जो, हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु। वाइल्ड वेंचर जो नाज़रीन भरपूर साथ मौजूदु आहे, मौज मस्ती ऐं तफ़रीह जी हिकु नई दुनिया ऐं वाइटल जो भरपूर साथ मौजूदु आहे, वाइटल पीओ ज़िंदगी जियो। फॉर मी जो भरपूर साथ मौजूदु आहे नाज़रीन, एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी ऐं उन खां अलावा GFS बिल्डर्स जो भरपूर सहकार मौजूदु आहे। नाज़रीन अज़मत रमज़ान में स्पॉन्सरशिप मौजूदु आहे सिंधी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जी ऐं हीअ ख़ूबसूरत महफ़िल यकीनन हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ज़िक्र सां ख़ूबसूरत बणिजे थी। मंज़ूर चांडियो साहिबु असांजे विच में मौजूदु आहिनि, अव्हां खां असां नातिया कलाम ॿुधणु चाहींदासीं। जी अव्हां माइक मंज़ूर साहिबु ताईं पहुचायो। मंज़ूर साहिब जो आवाज़ बि माशाअल्लाह सां तमामु ख़ूबसूरत आहे, नातिया कलाम अव्हां जी आवाज़ में हूंदी। जी बिस्मिल्लाह। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन वअला आलिहि वसहबिहि वसल्लम अल्लाहुम्मा सल्ली अला अल्लाहुम्मा सल्ली अला। ए ख़त्म रुसुल मौलाए कुल, ए ख़त्म रुसुल मौलाए कुल, सामो जो बीठा आयूं जो कुछ भी आयूं जहिड़ा भी आयूं सरकार अवां जायूं। ए ख़त्म रुसुल मौलाए कुल, ए ख़त्म रुसुल मौलाए कुल, सामो जो बीठा आयूं जो कुछ भी आयूं जहिड़ा भी आयूं सरकार अवां जायूं। जो कुछ भी आयूं जहिड़ा भी आयूं सरकार अवां जायूं। हिन दर्द जे मारण जा दरमान अवी आयो, साहब त सखावत जा सुल्तान अवी आयो। हिन दर्द जे मारण जा दरमान अवी आयो, साहब त सखावत जा सुल्तान अवी आयो। इकराम अवी आयो, एहसान अवी आयो। ही अखिड़ियूं झुकियल, ही अखिड़ियूं झुकियल ॻोढ़नि सां भरियल, ही अखिड़ियूं झुकियल ॻोढ़नि सां भरियल, सामो जो बीठा आयूं जो कुछ भी आयूं जहिड़ा भी आयूं सरकार अवां जायूं।
اے ختم رسل مولائے کل، اے ختم رسل مولائے کل، سامو جو بٹھا آیوں جو کچھ بھی آیوں جہڑا بھی آیوں سرکار اواں جایوں، جو کچھ بھی آیوں جہڑا بھی آیوں سرکار اواں جایوں۔ امید شفاعت جی آسن کے وڈی آہے، کیو نظر عنایت کا ڈکڑا ہی چھڈیو لاہے، امید شفاعت جی آسن کے وڈی آہے، کیو نظر عنایت کا ڈکڑا ہی چھڈیو لاہے، ہن در کا سوا آقا، ہن در کا سوا آقا بیو دروازو ناہے، ہا ہا مزمل ہادی کامل، ہا ہا مزمل ہادی کامل، سامو جو بٹھا آیوں جو کچھ بھی آیوں جہڑا بھی آیوں سرکار اواں جایوں، اے ختم رسل، اے ختم رسل مولائے کل، سامو جو بٹھا آیوں جو کچھ بھی آیوں جہڑا بھی آیوں سرکار اواں جایوں، جو کچھ بھی آیوں جہڑا بھی آیوں سرکار اواں جایوں۔ سبحان اللہ، کیڈی خوبصورت التجا ہے، جو کچھ بھی آیوں جہڑا بھی آیوں سرکار اواں جایوں۔ ناظرین، عظمت رمضان میں اساں بریک کی طرف اگیاں ودنداسیں، وقت ساہی جو تھی ویو ہے، بروک بانڈ سپریم ڈسٹ جو بھرپور ساتھ موجود ہے، عظمت رمضان میں ऐं नेल्सन पेंट्स जो भरपूर साथ मौजूदु आहे, रंग ज़िंदगी जो। नाज़रीन, भरपूर सहकार मौजूदु आहे टैंक बणाइण वारनि जो ऐं टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। क्विज़ जो भरपूर साथ मौजूदु आहे, हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु, ऐं वाइल्ड वेंचर जो भरपूर नाज़रीन साथ मौजूदु आहे, मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। वाइटल जो भरपूर सहकार मौजूदु आहे, वाइटल पीओ ज़िंदगी जियो, ऐं फॉर्मी जो सहकार मौजूदु आहे, बाक़ी सभु ॿियनि जे लाइ फॉर्मी मुंहं जे लाइ। नाज़रीन, GFS बिल्डर्स जो सहकार मौजूदु आहे, अज़मत रमज़ान में पंहिंजे मुस्तक़बिल जी बहितरीन चूंड, ऐं सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जो भरपूर साथ मौजूदु आहे। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। माह रमज़ान जी इन स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में आउं दिलि जी गहराई सां भली कार चवां थी, ताक रातियूं उहा हिकु राति 1000 रातियुनि जे बराबरि, ऐं 1000 रातियुनि जी इबादत जो सवाबु उन हिकु राति में मिले थो। उहे रातियूं कहिड़ियूं आहिनि? 21 जी राति, 23, 25, 27 या 29। अल्लाह तबारक व तआला सभिनीनि खे भरपूर दिलि जी गहराई सां, दिलि जी सचाई सां, अक़ीदत सां इबादत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। नाज़रीन, अज़मत रमज़ान अवां ताईं जंहिंजे सहकार सां पहुचे पियो उहो आहे ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट। हमेशह खां नाज़रीन नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो, ऐं भरपूर साथ मौजूदु आहे नेल्सन पेंट्स जो, रंग ज़िंदगी जो, ऐं टैंक बणाइण वारनि जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे, टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। क्विज़ जो भरपूर साथ मौजूदु आहे अज़मत रमज़ान में, ऐं उनखां अलावा वाइल्ड वेंचर जो भरपूर साथ मौजूदु आहे, मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। वाइटल जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे, वाइटल पीओ ज़िंदगी जियो, ऐं फॉर्मी जो साथ भरपूर मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में GFS बिल्डर्स जो भरपूर सहकार मौजूदु आहे, ऐं उनखां अलावा सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान। थोरी देरि में असांखे अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब जिन बि जॉइन कंदा। शाफ़िया मुंहिंजे अॻियां मौजूदु आहिनि, शाफ़िया खां नातिया कलाम आऊं ॿुधणु चाहींदमि। बिस्मिल्लाह। ये सब तुम्हारा करम है आका, ये सब तुम्हारा
کرم ہے آقا کہ بات اب تک بنی ہوئی ہے، یہ سب تمہارا کرم ہے آقا، یہ سب تمہارا کرم ہے آقا کہ عطا کیا مجھ کو درد وفات، کہاں تھے یہ پرخطا کی قسمت کہ مس کرم کے کہاں تھی قابل میں، اس کرم کے کہاں تھی قابل، ارے حضور کی بندہ پروری ہے، یہ سب تمہارا کرم ہے آقا، یہ سب تمہارا کرم ہے آقا، اور کسی کا احسان کیوں اٹھائے، ارے کسی کو حالات کیوں بتائے، کسی کا احسان کیوں اٹھائے، اور کسی کو حالات کیوں بتائے کہ تم ہی سے مانگے گے تم ہی دو گے، تم ہی سے مانگے گے تم ہی دو گے، ارے تمہارے در سے ہی لو لگی ہے، یہ سب تمہارا کرم ہے آقا، یہ سب تمہارا کرم ہے آقا کہ بات اب تک بنی ہوئی ہے، یہ سب تمہارا کرم ہے آقا، یہ سب تمہارا کرم ہے آقا، یہ سب تمہارا کرم ہے آقا کہ بات اب تک بنی ہوئی ہے، یہ سب تمہارا کرم ہے آقا۔ جی سبحان اللہ، ماشاء اللہ ماشاء اللہ۔ ان طرف اسلم صاحب بس کے جوائن کرے چکا ہے تاکہ بھی بھلی کار چواں تھی۔ السلام علیکم، ٹھیک آیو؟ ماشاء اللہ جی ماشاء اللہ۔ ماہ رمضان جی ہی خصوصی ٹرانسمیشن ناظرین مہران ٹیلی ویژن جو تھرو جے تمام تائیں پہنچائی ونجے پی، ان میں بھرپور ساتھ اساں موجود ہوندو ہے اسلم بھا جو بھی، اسلم بھا تمام زبردست ٹپال میزبان جی چائے تے تیار کندا آہن، ٹینک جا ڈفرنٹ فلیورز تے موجود ہوندا آہن، پان ٹینک تیار کندا آہن، خصوصیت بھی ٹینک جی ॿुधाईंदा हलंदा आहिनि। इन तरफ़ असांखे जॉइन कयो आहे पाण सां स्टार्टिंग खां मौजूदु आहिनि, जीअं ट्रांसमिशन जो स्टार्ट मूं वरितो आहे मंज़ूर चांडियो साहिबु। अवां ॿुधायो, असां जेकॾहिं माह रमज़ान जी ॻाल्हि करियूं था, ख़ूबसूरत महीनो, त हूअं त खोड़ सारा अवां जा कम यकीनन डिफरेंट एक्टिविटीज़, पोइ माह रमज़ान जूं डिफरेंट एक्टिविटीज़ कीअं हूंदियूं आहिनि, उन कम खे हटाए करे माह रमज़ान स्पेशल अवां जे लाइ कीअं हूंदो आहे? हा भेण, माह रमज़ान टोटल आहिनि तव्हां 12 महीना, इन जो बादशाह रमज़ान शरीफ़। हा बिल्कुलु इंसान गुनाहगार आहे, विख विख ते गुनाह आहिनि। जॾहिं भला रमज़ान शुरू थो थिए त पाणे ई दिलि थिए थी त अलाह साईं खां माफ़ी घुरां, अलाह साईं माफ़ करे, पोइ पाणे ई लाड़ो थी वेंदो आहे वॾनि खां नंढनि ॿारनि ताईं। माहौल तव्हां मस्जिद में जेके ज़िक्र जो आवाज़ु लाउड स्पीकरनि में अचे थो त माहौल ई चेंज थिए पूरे घर जो। त अलाह साईं माफ़ कंदो, भलारो महीने में अलाह साईं गुनाह असां माफ़ कंदो, वॾा गुनाहगार आहियूं।
आमीन आमीन जी। ऐं शुक्रगुज़ार आहियां मोहम्मद क़ासिम लांघा साहिब जिन जी तव्हां असांखे ज्वाइन कयो। नाज़रीन, असां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधंदासीं। अज़मत रमज़ान में भरपूर साथ मौजूदु आहे ब्रुक पॉन्ड सुप्रीम डस्ट जो, हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नाज़रीन, भरपूर साथ मौजूदु आहे नेल्सन पैंट्स जो, रंग ज़िंदगी जो ऐं टैंक बणाइण वारनि जो भरपूर सहकार मौजूदु आहे। टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। नाज़रीन, क्विज़ जो भरपूर साथ मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। हक़ीक़ी ज़ाइक़ो हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु ऐं वाइल्ड वेंचर जो भरपूर सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। वाइटल जो भरपूर साथ मौजूदु आहे। वाइटल पीओ ज़िंदगी जियो। ऐं फॉर्मी जो भरपूर साथ नाज़रीन मौजूदु आहे। GFS बिल्डर्स जो भरपूर सहकार नाज़रीन मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। सिंधी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान जी भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। ऐं नंढिड़ो ब्रेक आहे नाज़रीन, जल्दी सां वापसि अचूं था, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। के अज़मत रमज़ान में आऊं भली कार चवां थी माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान ब्रुक पॉन्ड सुप्रीम डस्ट जे सहकार सां ताईं पहुचाई वञे पई। ऐं ब्रुक पॉन्ड सुप्रीम डस्ट हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नाज़रीन, नेल्सन पैंट्स जो भरपूर साथ मौजूदु आहे रंग ज़िंदगीअ जो। ऐं टैंक जो भरपूर सहकार मौजूदु आहे। टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। क्विज़ जो भरपूर साथ मौजूदु आहे नाज़रीन अज़मत रमज़ान में। हक़ीक़ी ज़ाइक़ो हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु ऐं वाइल्ड वेंचर जो भरपूर सहकार मौजूदु आहे। मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। वाइटल जो साथ मौजूदु आहे। वाइटल पीओ ज़िंदगी जियो। ऐं फॉर्मी जो बि सहकार मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे GFS बिल्डर्स जो। उन खां अलावा सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान जो भरपूर ताउन मौजूदु आहे। असांखे हिन वक़्तु ज्वाइन करे चुका आहिनि आलमदीन अलामा ताहिरुल ताहिरी साहिबु। अव्हांखे दिलि जी गहराई सां ऐं भली कार चवां थी अस्सलाम वालेकुम। अलामा साहिबु ठीकु आहियो, ख़ुशि आहियो? माशाल्लाह जी माशाल्लाह। ऐं माह रमज़ान जा रोज़ा आख़िरियों अशरो आहे। कुझु चंद टॉपिक्स अॼु मुंहिंजे ज़हन में आहिनि जिन ते असां डिस्कस करणु चाहींदासीं। आजिज़ी ऐं एहतराम। आजिज़ी हूअं बि बयानु थियल आहे त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ख़ुदि फ़रमायो आहे त जेकॾहिं अव्हां झुको था, अव्हां आजिज़ आहियो ऐं जेकॾहिं अव्हांजी इज़त घटिजी वञे थी त आख़िरत में मूं मोहम्मद खां तव्हां उहा इज़त वापसि वठिजो। जी अलामा साहिबु बिस्मिल्लाह। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद, इन में को बि शक कोन्हे हिकु मोमिन ऐं मुसलमान जो जेको असल ज़ेवर आहे, जेको असल हुस्न आहे, उहो आहे हुस्न अख़लाक़। ऐं उहो शख़्स जेको नमाज़ी बि हुजे, परहेज़गार बि हुजे, रोज़ेदार बि हुजे, हर कमु पूरा कंदो हुजे, पर हुनजे अख़लाक़ में कमी कोताही आहे, ईअं सम्झो हुनजो दीन जो अधु हिसो जेको आहे उहो मुनहदिम आहे। ऐं हिन जी भेट में अगरि को शख़्स फ़राइज़ ऐं वाजिबात खे पूरो करे थो ऐं हराम खां बचे थो, हलाल अख़्तियार करे थो, अलाह ताला जी जेके वॾियूं वॾियूं नाफ़रमानियूं आहिनि, हराम गुनाह कबीरा खां बचे थो, लेकिन वधीक इबादत कोन थो करे, नफ़ली रोज़ा कोन थो रखे, हुनजे बदिल भेट में हुनजो अख़लाक़ भलो आहे, हुनजी गुफ़्तार सुठी आहे, हुनजो किरदारु सुठो आहे, त उनजो उहो सिर्फ़ु हुस्न अख़लाक़, हदीस शरीफ़ में अचे थो त जेको बानो हुस्न अख़लाक़ अख़्तियार करे थो, उनजी भेट में हिकिड़ो माण्हू ॾींहं जो रोज़ा रखे ऐं पूरी राति क़याम करे, जेतिरो सवाबु उनखे मिलंदो, अलाह सुब्हानहु व तआला एतिरो सवाबु उन हुस्न अख़लाक़ वारे हिकिड़े अमल जे करे उनखे अता फ़रमाईंदो। हाणे हुस्न अख़लाक़ हिकिड़ी अहिड़ी ख़ूबी ऐं हिकिड़ो अहिड़ो हथियार आहे, बल्कि हिकिड़ी हदीस शरीफ़ में अचे थो त हज़रत अबू दरदार रज़ी अल्लाह तआला अन्हु, हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह तआला अन्हु, हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह तआला अन्हा, मुख़्तलिफ़ रिवायतूं आहिनि त क़यामत जे ॾियारे मीज़ान में जिथे अमल तोरिया वञनि था, जिथे हिसाबो किताब जो अमल फाइनल थींदो ऐं फाइनल जेका लिस्ट जारी थींदी ऐं फ़ैसिलो सादिर थींदो, तोखे हेॾे वञिणो आहे, तोखे हेॾे वञिणो आहे, जेॾी महिल उनखे तोरियो वेंदो त हुस्न अख़लाक़ खां वधीक वज़नी का बि शइ न हूंदी जेका मीज़ान में हूंदी। मीज़ान खे सभिनी खां वधीक जेको बाअसर बणाए थी ऐं वज़नी बणाए थी, उहो हुस्न अख़लाक़ ऐं बाने जो।
त इन करे हुस्न अखलाक जी हर मक़ाम ते असांखे तरग़ीब ॾिनी वई आहे क़ुरान मजीद में, अहादीस तय्यबात में, बल्कि पाण करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन पंहिंजे अखलाक करीमाना खे असांजे साम्हूं ज़ाहिर करे ॾेखारियो। ऐं अल्लाह तबारक व तआला इन जे लाइ इरशाद फरमायो, वमा आताकुमुर रसूल फखुज़ूहु वमा नहाकुम अन्हु फंतहु। मुंहिंजो सुहिणो हबीब जेको तव्हांखे अता करे ॾे उनखे तव्हां वठो, ऐं जंहिंखां मना करे तव्हां उनखां पासो कयो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन असांखे हुस्न अखलाक जी तरबियत ॾिनी आहे, हुस्न अखलाक सेखारियो आहे, बल्कि अहले बैत अतहार ऐं पंहिंजे घर वारनि खे सुहिणे अखलाक ऐं सुठे अखलाक जी तरबियत ॾिनी आहे। हिकु भेरो हज़रत इमाम सैयदना हसन मुजतबा रज़ी अल्लाह ताला नंढड़ा हुया, सदके जी ज़कात जी ख़ारक आई, पाण ज़ुबान ते रखियाऊं, अञा वात में विधाऊं, नंढड़ो मासूम ॿार आहे, उनजे मथां शरई अहकामात त कोन लागू, उनजे बावजूद सोणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿियो कुझु न फरमायो, उनखे मारियो न, उनखे तेज़ आवाज़ सां ॻाल्हायो न, बल्कि पंहिंजी आङुर मुबारक अंदरि वात में विझी फ़ौरन कढियाऊं ऐं प्यार कंदे फरमायूं, बाबा ही ज़कात ऐं सदको असांजे लाइ न आहे। इहो बि हिकिड़ो हुस्न अखलाक ऐं किरदार में शामिल थी वञे थो। हज़रत अली मुर्तज़ा मौला मुश्किल कुशार रज़ी अल्लाह तआला अन्हु हिकिड़े भेरे ॾिसनि पिया कंहिं जॻह में को शख़्स गुनाह करे रहियो आहे, संदन जो हाणे अखलाक ॾिसो, पाण अखियुनि ते पटी ॿधायूं ऐं उनखां पोइ जीअं उन्हनि खे का शइ नज़र कोन पई अचे, वञी फ़ौरन दरवाज़ो खोलियाऊं, हाणे ॾिठो हज़रत अली साईं अची विया आहिनि, फ़ौरन भॻा। हाणे उन्हनि खे इहो बि सुभाणे जॾहिं साम्हूं ईंदा त उनखे इहो न थींदो साईं असांजे ऐब खां वाक़िफ़ु आहे, इहो बि अखलाक में शामिल आहे। त अहिड़ियूं जेके नंढियूं, हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला पहलवान सां विढ़नि पिया, साईं मथां वेठा आहिनि, तलवार हथ में आहे, बसि हाणे सीसी धार थींदी, हुन थुक उछलाई, बेअदबी कई, गुस्ताखी कई। असां जहिड़ो को शख़्स हुजे हा फ़ौरन उनखे डबल सज़ा ॾे, उनखे जा चीथड़ा उॾाए छॾे हा। मौला मुर्तज़ा मुश्किल कुशार रज़ी अल्लाह ताला हेठि लही आया, उहो हैरान थी वियो, साईं तव्हां त मुंहिंजे मथां काबू करे छॾियो मूंखे, तव्हां छो कहिड़ी शइ तव्हांखे मजबूर कयो? फरमायो, पहिरीं मां इस्लाम जी ख़ातिर तोसां विढ़ां पियो, पर जॾहिं तूं मुंहिंजे तरफ़ इहा बेअदबी कई, उनखां पोइ मुंहिंजो नफ़्स उहो बि हिन में शामिल थियो त हा हाणे हिनखे मार, मां पंहिंजे नफ़्स खे हेठि कयो, उनजी मुखालिफ़त कई। हाणे इन हुस्न अखलाक ऐं किरदार जे करे उहो जेको शख़्स हो उहो कलमो पढ़ी मुसलमान थी वियो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह, माशाअल्लाह, तमामु ख़ूबसूरत अंदाज़ ऐं तमामु नरम लहजे सां अवां ख़ूबसूरत बयानु असांजे तमामु नाज़रीन ऐं असांजे अॻियां पेश कयो आहे। अलामा साहब, हिकिड़ो नंढड़ो सुवालु मुंहिंजे ज़हन में हिन वक़्तु तारी आहे जेको मां पुछणु चाहियां पई अव्हां खां। इंटरनेशनल इहा रिपोर्ट बि आहे त जेकॾहिं अव्हां नियाणियुनि खे ॾिसो था उहे हैरेस कीअं थियूं थियनि, त सभ खां पहिरीं घणो अंग उन पॉइंट ते आहे त नियाणियूं घर में सभ खां वधीक हैरेस थियनि थियूं। घणा सारा वाक़िया आहिनि असांजे हिन मुआशिरे में असांजे साम्हूं अचनि था, अणवणंदड़ आहिनि, असां एक्सेप्ट न कयूं तॾहिं बि रियलिटी आहे। असां हमेशह ॻाल्हाईंदा आहियूं त औलाद पंहिंजे वालिदीन जो फर्मा बरदार हुजे, पर वालिदीन जो ख़ासि तौर ते जंहिं घर में नियाणियूं मौजूदु आहिनि, वालिद भाइर वॾा जेके आहिनि, उन्हनि जो बिहेवियर कीअं हुजणु खपे, इस्लाम उन बाबति कीअं रूल्स ऐं रेगुलेशन्स बयानु कया आहिनि? ॾिसो, असांजे सोणे नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जा मुख़्तलिफ़ फ़रामीन मौजूदु आहिनि जेके असांजे मथां हिन रीति ज़ाहिर थियनि पिया। तव्हां जॾहिं घर में अचो था ऐं घर में का शइ वठी अचो था त सभिनी खां पहिरीं हक़ तव्हांजी नियाणी जो आहे, तव्हां उनखे खारायो, उनजे वात में विझो, उनजी सही परवरिश कयो, उनजी सही तरबियत कयो, ऐं जंहिंसां अल्लाह तबारक व ताला जो प्यारु हुजे थो, जेको बानो अल्लाह ताला खे प्यारो लॻे थो, अल्लाह ताला उनखे नियाणी अता फ़रमाए थो। वरी अगरि अञा वधीक अल्लाह ताला जंहिंसां प्यारु फ़रमाए थो उनखे ॿी नियाणी अता फ़रमाए थो। वरी अल्लाह ताला अञा वधीक उन शख़्स खे महबूब रखे थो त अल्लाह सुभाणे व ताला टियों भेरो बि उनखे नियाणी अता फ़रमाए थो। यानी जेको अल्लाह ताला जो बानो नियाणी जे अचण सां ख़ुशि थिए थो, गोया के उहो अल्लाह ताला जो महबूब बानो आहे, अल्लाह ताला जो प्यारो बानो आहे। ऐं वरी हुनखे त अल्लाह तबारक व ताला सिलेक्ट कयो पंहिंजी महबूबियत जे लाइ। हाणे उनखे छा करिणो आहे, उनखे पंहिंजी औलाद ख़ासि तौर ते नियाणियुनि खे सुठी तरबियत ॾियणी आहे, सुठी सिख्या ॾियणी आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन इरशाद फरमायो, फरीदतुल इल्म
अला कुल्ल मुस्लिमिन व मुस्लिमतिन, इल्म हासिल करण हर मुसलमान मर्द ते भी फ़र्ज़ आहे, औरत ते भी फ़र्ज़ आहे। हाणे असां हिते छा था कयूं, असांजे अख़लाक ऐं असांजी तरबियत में इहो शामिल हुजणु खपे। जॾहिं असां फ़िक्रमंद थियूं था पंहिंजे पुट जे लाइ, असां न्याणी जे लाइ डबल फ़िक्रमंद हुजूं। छो जो जेको असांजो पुटु आहे उहो त आज़ादु आहे, किथे बि वञी सघे थो, घुमी सघे थो, किथे बि तालीम हासिल करे सघे थो। पर असांजी न्याणी जेसीं ताईं असां वटि आहे, असांजी निगरानी में आहे, असां हुनखे घटि में घटि अहिड़े मक़ाम, अहिड़ी मंज़िल ताईं पहुचायूं तालीमी मैदान में, जो सुभाणे किथे अगरि वञे त उहा तालीम किथे मुंतक़िल करे सघे, ऐं जेको हुन में शऊर डेवलप थियो आहे उहो शऊर किथे ज़ाहिर करे सघे। ऐं जॾहिं इंसान में इहो तालीमी शऊर अचे थो त इंसान अल्लाह ताला जी वेझड़ाई में अची वञे थो। छो जो इल्म सां हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन इरशाद फरमायो, अल इल्मु नूरुन, इल्म नूर आहे। यानी इन नूर सां अल्लाह सुब्हानो व तआला घणियूं शयूं जेके राज़ जूं हूंदियूं आहिनि उहे ज़ाहिर फरमाए थो। इन सां इंसान जो अकुल वधे थो। त इहो बि अख़लाक ऐं किरदार में शामिल हुजणु खपे। हुस्न अख़लाक में असां न्याणियुनि खे तरजीह ॾियूं बनिस्बत पुटनि जे, ऐं उन्हनि जो वधीक ख़्यालु रखूं। असांखे दीन इस्लाम इहो हुकुम थो ॾिए, सुहिणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सीरत तैयबा असांखे इन राह जी तरफ़ इशारो करे थी। माशाअल्लाह जी, माशाअल्लाह, तमामु ख़ूबसूरत तरीक़े सां नाज़रीन ही बयानु अवां ताईं पहुतो आहे। अज़मत रमज़ान में वक़्तु साही जो थी वियो आहे ऐं साही जी तरफ़ असां वधूं पिया। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो भरपूर साथ नाज़रीन मौजूदु आहे। BBS खे हमेशह खां पाकिस्तान जे आला मयार जी चांहि चयो वञे थो। नाज़रीन, अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे नेल्सन पैंट्स जो, रंग ज़िंदगी जो। नेल्सन पैंट आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे ऐं टैंक बणाइण वारनि जो नाज़रीन भरपूर साथ मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना क्विज़ जो साथ मौजूदु आहे। हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु नाज़रीन वाइल्ड वेंचर जो साथ मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में भरपूर साथ मौजूदु आहे वाइटल जो। वाइटल पियो, ज़िंदगी जियो ऐं फॉर्मी जी भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में भरपूर साथ GFS बिल्डर्स जो मौजूदु आहे ऐं सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान जो भरपूर सहकार मौजूदु आहे। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। रमज़ान में आऊं भली कार चवां थी। अज़मत रमज़ान में ख़ूबसूरत गुफ्तगू अल्लामा ताहिरुल ताहिरी जी ज़ुबानी अवां ताईं पहुचाई वञे पई। सूरह कौसर ऐं सूरह फातिहा बाबति बयान असां ॿुधंदासीं। अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो साथ आहे, जंहिंजे तावन सां हीअ ट्रांसमिशन अवां ताईं पहुचे पई। नेल्सन पेंट्स जे तावन सां नाज़रीन हीअ ट्रांसमिशन अवां ताईं हिन वक़्तु पहुची रही आहे ऐं तावन मौजूदु आहे टैंक बणाइण वारनि जो। टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना क्विज़ जो भरपूर साथ नाज़रीन मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में वाइल्ड वेंचर जो भरपूर साथ मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में भरपूर स्पॉन्सरशिप नाज़रीन मौजूदु आहे। वाइटल जी, वाइटल पियो, ज़िंदगी जियो ऐं फॉर्मी जो भरपूर सहकार मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे GFS बिल्डर्स जो, पंहिंजे मुस्तक़बिल जी बहितरीन चूंड ऐं उन खां अलावा साथ मौजूदु आहे सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान जो। अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब तशरीफ़ फरमा आहिनि हिन ट्रांसमिशन में। अल्लामा साहब सूरह कौसर बाबति बयानु ॿुधणु चाहींदासीं। बिस्मिल्लाह। सूरह कौसर अगरि ॾिठो वञे त पूरे क़ुरान मजीद में सूरह फातिहा खां वठी सूरह नास ताईं सभिनी खां मुख़्तसर सूरत आहे जी। इनखे नंढी सूरत न चयो वञे, छो जो जेॾीमहिल असां लफ़्ज़ चऊं था नंढो त इन में तक़सीर आहे, किल्लत आहे। इनखे मुख़्तसर चऊं, यानी मुख़्तसर, इहो अदब वारो लफ़्ज़ आहे। सभिनी खां मुख़्तसर जेका सूरत आहे सूरह फातिहा आहे। वरी अगरि ॾिठो सूरह कौसर, वरी अगरि ॾिठो वञे मानी जे एतिबार सां, मफ़ाहिम जे एतिबार सां पूरे क़ुरान मजीद मंझां सभ खां वधीक मफ़ाहिम ऐं मतालिब जंहिं सूरत जा निकिरनि था उहा बि सूरह कौसर आहे। सुभान अल्लाह। वरी सूरह कौसर जा अगरि ख़वास असां ज़िक्र कयूं, सूरह कौसर जो ख़ासो इहो आहे, फ़ज़ीलत इहा आहे, उन्हनि जी ख़ुसूसियात मंझां इहा आहे, जेको दुश्मननि जे ख़ौफ़ में मुब्तला हुजे, दुश्मन जे तरफ़ां ताना ज़नी थींदी हुजे,
ऐं दुश्मन उन जे लाइ साज़िशूं कंदा हुजनि जी उहो अलाह ताला जो बानो सूरह कौसर खे पंहिंजो विर्द ऐं वज़ीफ़ो बणाईंदो, अलाह ताला दुश्मननि खां उनखे अमानत आहे। हा हा सुभान अल्लाह ॿिए नंबर ते जेको शख़्स बे औलाद आहे, असांजूं नियाणियूं जेके ॿुधनि पियूं, असांजा भाइर दोस्त, असांजूं अमड़ियूं, उन्हनि खे बि इहा गुज़ारिश कंदुसि त जंहिंखे औलाद जी नेमत हासिलु कोन्हे उहो सूरह कौसर खे पंहिंजो विर्द ऐं वज़ीफ़ो बणाए, अलाह सुब्हानहू व तआला उनखे नेक ऐं सालिह औलाद अता फरमाईंदो। सुभान अल्लाह अगरि कंहिंजी औलाद थिए थी पर उहा बचे कोन थी, गुज़ारे वञे थी, उन जे लाइ बि इहा कौसर मुजर्रब आहे। सूरह कौसर जो विर्द ऐं वज़ीफ़ो कंदो, अलाह ताला उनखे उहा औलाद जेका मरी वञे थी उनखे अलाह ताला हयाती अता फरमाईंदो। टे नंबर ते जेको शख़्स ग़रीब आहे, मुफ़लिस आहे, मिसकीन आहे, जी उन वटि वसाइल घणा आहिनि, मसाइल घणा आहिनि, वसाइल घटि घटि आहिनि, आहिनि जी उन शख़्स जे लाइ बि इहो गुज़ारिश आहे त उहो शख़्स सूरह कौसर खे पंहिंजो विर्द वज़ीफ़ो बणाए, हर नमाज़ खां पोइ पढ़े, सुम्हण खां पहिरीं पढ़े, ॾींहं जो अलॻि उनजो वज़ीफ़ो उनखे पढ़े, 41 ॾींहंनि ताईं रोज़ानो जी हा 41 भेरा पढ़े, 41 ॾींहंनि ताईं इनशा अल्लाह सुब्हानहू व तआला हुनखे अलाह ताला ग़ैब मां रिज़्क़ अता फरमाईंदो। सुभान अल्लाह जिन कमनि में उनखे रुकावट हूंदी, अलाह सुब्हानहू व तआला हिन आयत सगूरी जे करे उहे सभई रुकावटूं बि दूरि फरमाईंदो ऐं उन जे कारोबार में अलाह ताला कुशाइश ऐं वुसात ऐं बरकत अता हा फरमाईंदो। हा सुभान अल्लाह जी सुभान अल्लाह। ख़ूबसूरत बयान। नाज़रीन अॻियां बि हिकिड़ो मुंहिंजो त सुवालु नंढो ई आहे, मुख़्तसिर सुवालु करण जी कोशिशि करियां थी। नज़र बद, नज़र बद जो यकीनन असरु आहे ऐं उनजो तोड़ छा आहे, क़ुर पाक इन बाबति कीअं बयानु फरमायो आहे या अहादीस शरीफ़ में कीअं बयानु आहे? ॾिसो सोणे नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन जो जा कई फ़रामीन मौजूदु आहिनि। जी हिकिड़े भेरे पाण फरमायूं, हीअ जेका नज़र आहे इहा बिल्कुलु हक़ आहे, इहा लॻे थी, ऐं इहा नज़र बद जेका आहे इंसान खे क़बर ताईं ऐं जानवर हलाल जानवर खे देगड़ी ताईं पहुचाए थी। यानी ज़ाहिर आहे हिकिड़ो जानवर बीठे बीठे हेठि अची किरियो, तड़पणु लॻो, मालिक छा कंदो, अगरि मुस्लमान आहे त उनखे सीर ॾेई उनखे हलाल कंदो ताकी उनजो गोश्त इस्तेमालु थी सघे, उनजी खल इस्तेमालु थी सघे, उनजे खल जे मथां जेके वार ऊन आहे उहा इस्तेमालु थी सघे। जानवर खे देगड़ी ताईं ऐं इंसान खे क़बर ताईं। अहादीस तय्यबात में इन जो मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे ट्रोड़ आया आहिनि। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो दुआऊं आहिनि, दुआए मासूरा, ख़ासि तौर ते हिकिड़ी दुआ आहे आऊज़ु बिकलिमातिल्लाहि ताम्माति मिन शर्रि मा ख़लक़, ॿी आहे आऊज़ु बिल्लाहि व क़ुदरतिही मिन शर्रि मा अजिदु व हाज़िर, टी आहे आऊज़ु बिइज़्ज़तिल्लाहि व क़ुदरतिही मिन शर्रि मा अजिदु व हाज़िर। इन ई अल्फाज़ जे मिलंदड़ जुलंदड़ हिकिड़ी ॿी बि दुआ आहे जंहिंजा अल्फाज़ मूंखे हींअर ज़हन में नथा अचनि। इहे सभई दुआऊं जेको पढ़ंदो अलाह ताला उनखे नज़र बद खां महफ़ूज़ फरमाईंदो, ऐं अगरि कंहिंखे नज़र बद लॻी चुकी आहे त बि इहो पढ़ंदो त उहा नज़र बद ख़तमु थी वेंदी। इन खां अलावा अगरि कंहिं शख़्स जे मथां नज़र बद आहे, हाणे उनखे यकीन कीअं अचे त वाक़ई नज़र बद आहे या कोन्हे, त उन जे लाइ मुख़्तलिफ़ उलमा ऐं सूफ़िया सालिहीन सल्फ़ सालिहीन कुझु तरीक़ा इस्तेमालु फरमाया। हिकिड़ो तरीक़ो इहो आहे, तव्हां कचो खीरु वठो, मेह जो, बकरी जो, गऊं जो, वटी में विझी उनखे 3 साइड धागा वेड़ियो वटी खे, हिकिड़ो साइड हीअं, वरी उनखे घुमाए अपोज़िट साइड वरी हीअं, वरी थोरो अञा घुमाए वरी उनखे धागो लपेटे उन में खीरु विझी 7 भेरा उन नज़र वारे शख़्स जे मथां फेरियो, 7 भेरा सूरह आयतुल कुर्सी 7 भेरा उन जे मथां पढ़ी, अवल आख़िर दुरूद शरीफ़, उनखे तव्हां टांडनि ते रखो। अगरि उन जा धागा सड़ी वञनि था त सम्झो नज़र बद कोन्हे, ऐं अगरि धागा नथा सड़नि त सम्झी वञो नज़र बद मौजूदु आहे, वगरना टांडा जेके आहिनि उहो हिनखे धागे खे साड़े छॾींदा आहिनि। त इहा निशानी आहे। ॿियो हिकिड़ो तरीक़ो सल्फ़ सालिहीन में मुरवज आहे त जंहिंजे मथां नज़र बद आहे, हाणे कीअं यकीन थिए, फिटकी जो ॻोढ़ो वठे ऐं उनखे 7 भेरा उन शख़्स जे मथां घुमाए, पहिरियों उनखे थोरो पाणी हणे उनजे चहिरे वग़ैरह ते, हथनि ते, उनजे मथां फिटकी घुमाए, अच्छा उहो सिधी तरीक़े सां ई फिराइणो आहे या जीअं धागो कहिड़े बि ॿुधायो त तरीक़े वरी सां, अगेन न कहिड़े तरीक़े सां बि उहो तव्हां बाहि में रखी छॾियो। हींअर असां वटि गैस आहे, सिलेंडर वग़ैरह मौजूदु आहिनि, ॿाराड़ी में तवाफ़िर मिक़दार में टांडा हूंदा हुया, हिते कोन्हनि, तए जे मथां रखी
हल्के उन बाहि ते उनखे साड़े जीअं हो उॿरे 5 मिंटनि ताईं 3 मिंटनि ताईं उहो उॿरणु शुरू थी वेंदी, उनखे बंदि करे छॾे ऐं जीअं ई बंदि थी वञे उहा सही तरीक़े सां खोटे उनखां तवे खां जुदा कजे। अगरि टांडनि ते आहे त टांडा जेॾीमहिल बिल्कुलु ख़तमु थी वञनि ठरी वञे उनखे जेॾीमहिल तव्हां कढंदा त अगरि इंसान जी नज़र बंदि हूंदी त थोरो तव्हांखे शेप इंसान जे चहिरे जो नज़र ईंदो, जानवर जी हूंदी त जानवर जो कुझु शेप नज़र ईंदो, अगरि जिन्नात जी त उहो जिन्नात वांगुरु तव्हांखे को न को सैम्बल तव्हांखे नज़र ईंदो जंहिंसां तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त फलां जी नज़र बंदि लॻल आहे। ठीकु, अलामा साहब तमामु ख़ूबसूरत तरीक़े सां बयानु फरमायो आहे ऐं असां हिन तरफ़ अॻियां वधूं था। असां वटि असलम साहब मौजूदु आहिनि, तव्हां खां असां टैंक तयारु कराईंदासीं। अॼु कहिड़ो फ्लेवर तव्हां तयारु कंदव असलम भाउ? मैंगो फ्लेवर आहे असां वटि तयारु कंदासीं अॼु, ओके, जेको एनर्जेटिक बणाए असांखे रोज़े टाइम खां पोइ रोज़ माना हर शइ माना ज़रूरी हूंदी आहे, पर हीअ असांखे टैंग अगरि दस्तरख़्वान ते न हुजे त माना दस्तरख़्वान अधूरो अधूरो लॻंदो आहे। बिल्कुलु टैंग बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना, जंहिंमें विटामिन्स तव्हां वरी ॿुधाईंदा जेके हा बिल्कुलु वाइटामिन सी मौजूदु आहे। नाज़रीन, टैंग में वाइटामिन डी मौजूदु आहे ऐं ज़िंक सां भरपूर आहे। टैंग हिन तरफ़ तयारु थी चुकी आहे, ज़बरदस्त ड्रिंक आहे। नाज़रीन, अज़मत रमज़ान में असां साही जी तरफ़ अॻियां वधूं था। ब्रुक बॉन्ड सुप्रीम जो भरपूर साथ मौजूदु आहे। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नाज़रीन, नेल्सन पेंट्स जो भरपूर साथ मौजूदु आहे, टैंक जो साथ मौजूदु आहे ऐं क्वेस्ट जो भरपूर नाज़रीन साथ मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में वाइल्ड वेंचर जो भरपूर साथ मौजूदु आहे ऐं हुन खां अलावा वाइटल जो तावन मौजूदु आहे। वाइटल पीओ ज़िंदगी जियो, फॉर मी जो भरपूर साथ मौजूदु आहे। एवरीथिंग इज़ फॉर अदर्स, दिस इज़ फॉर मी। नाज़रीन, GFS बिल्डर्स जो भरपूर तावन मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में स्पॉन्सरशिप मौजूदु आहे सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जी। अवां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। अज़मत रमज़ान में आउं भली कार चवां थी, माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन महरान टेलीविज़न जे थ्रू अवां ताईं पहुचाई वञे पई। नंढिड़ो ब्रेक हुयो, नंढड़े ब्रेक खां पोइ वापसि अची चुका आहियूं। ख़ूबसूरत गुफ़्तगू जॾहिं हूंदी आहे त यकीनन ट्रांसमिशन अञा वधीक ख़ूबसूरत थी वेंदी आहे ऐं हिते वेहणु यकीनन बजा लॻंदो आहे ऐं कुझु सिखण जो यकीनन मौक़ो मिलंदो आहे असांखे, तमामु असांजे मौजूदु साथियुनि खे ऐं अवां तमामु नाज़रीन खे। काफ़ी सारा टॉपिक्स कवर करे चुका आहियूं। फर्स्ट डे खां पहिरें रोज़े खां ट्रांसमिशन खे माशाअल्लाह सां हलायो आहे। कूड़ बाबति असां कोन ॻाल्हायो आहे त इस्लाम कूड़ बाबति छा बयानु फ़रमाए थो ऐं यकीनन कूड़ हिकु मां सम्झां थी उहा बेपाड़ी वल आहे जंहिंमें इंसानु जॾहिं अचे थो त पोइ वकोड़ जी ज़रूरु वञे थो, हिक जे पोयां ॿियो, ॿिए जे पोयां टियों ऐं यकीनन हिकिड़ो इंसान जो बहितर जेकॾहिं अमल आहे ऐं पंहिंजो ख़िदमत इंसानु बहितर तरीक़े सां सरंजाम ॾियणु चाहे थो त पोइ अवॉइड बि कंदो आहे। नाज़रीन, अज़मत रमज़ान में वधीक गुफ़्तगू जे सिलसिले खे असां जारी रखूं था। ब्रुक बॉन्ड सुप्रीम जो भरपूर साथ मौजूदु आहे। BBS खे पाकिस्तान जे आला मयार जी चांहि चयो वञे थो ऐं नेल्सन पेंट्स जो भरपूर साथ मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। उन खां अलावा टैंक जो भरपूर साथ नाज़रीन मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे क्वेस्ट जो, हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु। वाइल्ड वेंचर जो भरपूर साथ मौजूदु आहे। मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। वाइटल जो नाज़रीन भरपूर साथ मौजूदु आहे ऐं अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे फॉर्मी जो। अज़मत रमज़ान में भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे GFS बिल्डर्स जी ऐं हुन खां अलावा सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। टपाल मेज़बान भासलम खां तयारु कराईंदासीं थोरी देरि में। अलामा साहब हिन तरफ़ मौजूदु आहिनि। अलामा ताहिरुल ताहिरी साहब, कूड़ बाबति असां डिस्कस न कयो आहे, जी अव्हांजो बयानु बिस्मिल्लाह। कूड़ जे हवाले सां क़ुरान मजीद जूं मुख़्तलिफ़ आयात बयनात मौजूदु आहिनि। हिकिड़ो वसी हिकिड़ो मौज़ू आहे, टॉपिक आहे। बिल्कुलु बिल्कुलु मुख़्तसर हिनखे बिल्कुलु शॉर्ट कंदे अलाह सुब्हानहू व तआला कूड़ खे मुनाफ़िक़ जी निशानी क़रार ॾिनो आहे। इन्नल मुनाफ़िक़ीन लकाज़िबून, जेके मुनाफ़िक़ आहिनि उहे कूड़ ॻाल्हाइनि था, इहा हुननि जी निशानी आहे मुनाफ़िक़ जी। ऐं ॿिए जॻह ते इरशाद फरमायो लानतुल्लाहि अलल काज़िबीन, उहो छो जो निफ़ाक़ में हले वियो। हाणे उहो जेको निफ़ाक़ में हले वियो अलाह ताला जी रहमत खां परे आहे। अलाह ताला जी रहमत जे घेरे में उहो न हूंदो, अलाह ताला जी रहमत जे घेरे खां ॿाहिरि हूंदो।
ऐं जेको अलाह ताला जी रहमत जे घेरे खां लीके खां ॿाहिरि आहे उहो शैतान जे वेझो आहे। जी हिकिड़ो आहे हिज़्बुल्लाह क़ुरान मजीद जे मुताबिक़ यानी अलाह ताला जो गिरोह, ऐं ॿियो आहे हिज़्बु शैतान, उहो शैतान जो गिरोह। त जॾहिं अलाह ताला जी रहमत खां परे थी वियो त उहो शैतान जे गिरोह में शामिल थी वियो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन इरशाद फरमायो आयतुल मुनाफ़िक़ सलासुन, 3 निशानियूं आहिनि मुनाफ़िक़ जो, यानी कि हूं त ॿियूं बि घणियूं आहिनि पर मेन वॾियूं निशानियूं 3 आहिनि। सही सही। कहिड़ियूं? इज़ा हदस, जॾहिं हू ॻाल्हाईंदो बयानु कंदो, कज़िब कूड़ ॻाल्हाईंदो, ॿियो जॾहिं वाइदो कंदो, ख़ालफ़ा उनखे टोड़ींदो, पूरो न कंदो वाइदे खे, ऐं 3 निशानी वाइज़ा तुमिना ख़ाना, ऐं जॾहिं उन वटि अमानत रखाई वेंदी त अमानत में ख़यानत कंदो। इहे 3 निशानियूं। वरी ॿी हदीस हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन हिकिड़ी रिवायत में अचे थो अल किज़्बु रअसु कुल्लि ख़तीयतिन, कूड़ जेको आहे उहा हर बुराई जी पहाड़ आहे, हर बुराई जी बुनियाद आहे। हाणे असां अगरि इन तनाज़ुर में ॾिसूं, असां कोशिशि कयूं अहादीस में जेके मुनाफ़िकनि जूं निशानियूं बयानु कयूं वयूं आहिनि, आहिस्ता 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 पाण मां असां उहे निशानियूं कढूं, उन्हनि खे ख़तमु कयूं। किथे ईअं न थिए जो असां बि उन्हनि जी फ़हिरिस्त उन्हनि जी लिस्ट में शामिलु थी वञूं। बल्कि हिकिड़ो साहबी न पर हिकिड़ो शख़्स जेको इस्लाम क़बूल अञा न कयो, साईं जन जी बारगाह में हाज़िर थियो, या रसूलल्लाह मां ईमान आणणु चाहियां थो, मुंहिंजी हिकिड़ी शर्त आहे। कहिड़ी शर्त आहे? अर्ज़ु कई या रसूलल्लाह, त मूं ॿुधो आहे तव्हां घणियुनि शयुनि खां मना कयो था, पर मूंखे घणियूं शयूं हराम जेके तव्हां चओ था मूंखे महबूब आहिनि, मां नथो छॾे सघां। हिकिड़ी तव्हांजी ॻाल्हि मञींदुसि, बसि अगरि क़बूल आहे शर्त मां ईमान आणियां। साईं जन फरमायो ठीकु आहे, तुंहिंजी शर्त क़बूल आहे। कलमो पढ़ी ईमान आंदई, मुस्लमान जे लीके में दाख़िल थियो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे या रसूल हाणे छा मां न कयां, उहा ॿुधायो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त कूड़ न ॻाल्हाइजांइ। वरी जॾहिं घर वियो हुन चयो मूंखे त आज़ादी मिली वई, चोरी बि कर, बदकारी बि कर, बि है सभु मना। कुझु ॾींहं गुज़रिया, चोर जेके दोस्त हुया हुननि दावत ॾिनी, आयो, उनखे एतिरे ख़बर पइजी वई त जेको इस्लाम में कूड़ ॻाल्हाईंदो आहे हुनजो हथु कटियो वेंदो। हुन चयो यार अगरि मां चोरी कई ऐं सुबुह जो न हुज़ूर जन मूंखां पुछियो चोरी कई अथई, ऐं चयमि न त इहो कूड़ थी वेंदो, कूड़ ॻाल्हाईंदुसि न, छो जो वाइदो करे आयो आहियां, मूंखे ॻाल्हाइणो पवंदो सच, ऐं सच ॻाल्हायमि त मुंहिंजो हथु कटियो वेंदो, टुंडो थी वेंदुसि। ईअं शराब जे लाइ, ईअं ई ज़िना बदकारी जे लाइ उहो ख़्यालु ईंदो रहियो ऐं तौबा कंदो वियो ऐं सभिनी गुनाहनि खां पाक थी। कुझु ॾींहंनि में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी बारगाह में अची अर्ज़ु कई या रसूलल्लाह, तव्हां सुठो कयो जो ॿिए गुनाह खां तव्हां मना न कयो, तव्हां कूड़ खां मना कयो, ऐं कूड़ जे करे अलाह ताला मुंहिंजा सभई गुनाह मूंखां छॾाए छॾिया। सुभान अल्लाह, गुनाहनि खां उहो शख़्स फ़क़ति कूड़ न ॻाल्हाइण जे करे आजो थियो आहे। सुभान अल्लाह जी, ॾाढो ख़ूबसूरत किसो तव्हां बयानु फरमायो। अल्लामा ताहिरुल ताहिरी साहिबु, शुक्रगुज़ार आहियां अव्हां जी, अव्हां टाइम ॾिनो आहे, असांखे वक़्तु ॾिनो आहे, ऐं असांजी ट्रांसमिशन खे यकीनन अव्हां ख़ूबसूरत बणाईंदा आहियो, माना जोॻो बणाईंदा आहियो। ईंदड़ जेके बि असांजी ट्रांसमिशन्स आहिनि उन्हनि में अव्हांजो साथ हूंदो त असांजी ट्रांसमिशन असांजे नाज़रीन ताईं तमामु ख़ूबसूरत तरीक़े सां पहुचंदियूं। असलम साहिबु मौजूदु आहिनि, असां अव्हां खां टपाल मेज़बान तयारु कराईंदासीं। ऐं टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 सिंध जी नंबर 1 मेज़बाननि जे लाइ ख़ासि, ऐं ख़ासि तौर ते मुंहिंजे लाइ बि ख़ासि, जेको मुंहिंजे लाइ ज़रूरी हूंदी आहे, पर हिकु असांजे महिमान जे लाइ बि माना राज़ आहे असां वटि, सिंधी मेज़बानी जो राज़, टपाल मेज़बान। यकीनन असां सॼे ॾींहं जे कमकार खां पोइ ऐं रोज़े जी कैफ़ियत खां पोइ, रोज़े जी हालति खां पोइ, इफ़्तार खां पोइ जॾहिं वेहंदा आहियूं त हिकिड़े कप चांहि जी ज़रूरत पवंदी आहे, त टपाल मेज़बान जो बहितरीनु नाज़रीन ऑप्शन मौजूदु आहे। तव्हां टपाल मेज़बान तयारु कयो। ऐं असां वटि अॼु जे ट्रांसमिशन में अल्लामा ताहिरुल ताहिरी साहिबु मौजूदु रहिया, हिकु दफ़ो ॿीहर इंटायर टीम शुक्रगुज़ार आहे अव्हां जी। अल्लामा साहब शाफ़िया असांजी ट्रांसमिशन में शामिल रहियूं। शाफ़िया में शुक्रगुज़ार हूँ आपकी, आपने टाइम दिया, माशाल्लाह बहुत खूबसूरत आवाज़ की मालिक हैं आप। ऐं ही जेको गिफ्ट बॉक्स पियल आहे पांडा जो, सफ़ाई और सेहत साथ साथ, ये गिफ्ट बॉक्स आपके साथ जाएगा शाफ़िया। मंज़ूर चांडियो साहिबु असां सां मौजूदु रहिया पूरी ट्रांसमिशन में। मंज़ूर चांडियो साहिबु खां अहिड़ो मैसेज बि वठणु चाहींदसि, तरबियत जे हवाले सां अव्हांजो मैसेज अॻियां नाज़रीन ताईं पहुचाइणु चाहींदसि। जी, अव्हांजो छा मैसेज हूंदो? तरबियत जे हवाले सां, यकीनन अव्हां बि वालिद आहियो, ऐं वालिद जो हिकिड़ो बहितरीनु छांव हूंदी आहे औलाद जे मथां। जी, वालिद
घर जो वॾो हूंदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। हाणे तव्हांखे छा त मां पहिरियां ॻाल्हि कई त मूंखे 4 न्याणियूं आहिनि, पुट कोन्हे। 3 न्याणियूं माना जन्नत पकी आहे इंशाअल्लाह, इंशाअल्लाह इंशाअल्लाह। बशर्ते उन्हनि जी तालीम उनखे ॾिनी वञे ऐं मतिलबु सुठे उहिदनि ते। हाणे मां माशाअल्लाह 4 न्याणियूं जिन मां 2 न्याणियूं माशाअल्लाह यूनिवर्सिटी पास करे वियूं आहिनि। हिकिड़ी GST में माशाअल्लाह 14 ग्रेड में नौकिरी बि करे। बिल्कुलु बिल्कुलु। तव्हांजी न्याणी मूंसां गॾु ई पढ़ी आहे, असां क्लास फेलो रहिया आहियूं। मां इहो ई चवणु चाहींदुसि त न्याणियुनि खे पढ़ायो, बिल्कुलु। ऐं इहा मैसेज आहे मुंहिंजो। ऐं ॿियो भलारो महीनो आहे। ज़बरदस्त ज़बरदस्त, तमामु बहितरीनु, तमामु सुठो तव्हांजो मैसेज। ऐं हीउ नेल्सन पैंट्स जो गिफ्ट बॉक्स आहे, मंज़ूर साहिब बि तव्हां सां गॾु वेंदो। ऐं शुक्रगुज़ार आहियां तव्हां आयो, तव्हां असांखे टाइम ॾिनो आहे। नाज़रीन, ओवरऑल ट्रांसमिशन में कंहिंजो साथ मौजूदु रहियो, पूरी ट्रांसमिशन में भरपूर साथ मौजूदु रहियो आहे। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो पंहिंजाइप जो ज़ाइको झलके थो BBS में। नेल्सन पैंट्स जो नाज़रीन भरपूर साथ मौजूदु रहियो आहे। नेल्सन पैंट्स रंग ज़िंदगी जो, ऐं नेल्सन पैंट आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे। तव्हां फ्री कलर एडवाइसरी सर्विस बि इस्तेमालु करे सघो था। क्वालिफाइड कलर कंसल्टेंट सां राब्ते में नाज़रीन अची सघो था। 25% इज़ाफ़ी कवरेज ॾींदो आहे, ऐं जंहिंसां तव्हां घटि पेंट जी मिक़दार में वधीक जाइ खे रंग करे सघंदा आहियो। नेल्सन पैंट्स रंग ज़िंदगी जो। ऐं भरपूर असां सां साथ निभायो आहे अॼु जी ट्रांसमिशन में टैंग बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। नाज़रीन, भरपूर सहकार असां सां मौजूदु रहियो आहे। क्विज़ जो हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु, ऐं उनखां अलावा हिन पूरी ट्रांसमिशन में भरपूर साथ निभायो आहे वाइल्ड वेंचर, मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। वाइटल जो भरपूर साथ मौजूदु रहियो आहे। वाइटल पियो ज़िंदगी जियो। ऐं अज़मत रमज़ान में भरपूर साथ मौजूदु रहियो आहे फॉर्मी जो। एवरीथिंग इज़ फॉर अदर्स, दिस इज़ फॉर मी, ज़बरदस्त स्लोगन आहे फॉर्मी जो। नाज़रीन, GFS बिल्डर्स जो भरपूर साथ अज़मत रमज़ान में मौजूदु रहियो आहे, पंहिंजे मुस्तक़बिल जी बहितरीनु चूंड। अज़मत रमज़ान में भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु रही आहे सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जी, ऐं हिन तरफ़ टपाल मेज़बान तयार बि थी चुकी आहे। असलम भाउ जी बि थोराइती आहियां, तव्हां असांखे रोज़ जी बुनियाद ते असां सां गॾु हूंदा आहियो, असां सां साथ निभाईंदा आहियो। नाज़रीन, मूंखे ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे ॾींदो इजाज़त, पंहिंजी दुआउनि में भरपूर रखंदो यादि। वेंदे वेंदे ख़ूबसूरत आवाज़ मां ताईं आउं पहुचाईंदी वेंदसि शाफ़िया जो। जी शाफ़िया, नातिया कलाम आपसे सुनना चाहेंगे हम। या मोहम्मद नूरे मुजस्सम, या मोहम्मद नूरे मुजस्सम, या हबीबी या मौलाई, तस्वीर कमाल मोहब्बत, तनवीर जमाल खुदाई, या मोहम्मद नूरे मुजस्सम मुजस्सम, या मोहम्मद नूरे मुजस्सम।
یا محمد نور مجسم